जलाल चांडवी चए थो त हिकु ॻाल्हि ज़िंदगानी उस्ताद वई अजाई, ॿी ॻाल्हि ही हयाती सदबार थी सजाई, ॿी कार कान ॼाणम रुगो प्यार यार ॼाणा, हिते मीर पीर आहिनि नाणे बिना विकाणा, महफ़िल हसीन तुंहिंजी तुंहिंजा असां हसीन माणा। ॿी जॻह ते चए थो रब दर्द ॾे वई त ख़बर पई, आशिक़ पंहिंजे महबूब खे ॾिसी चए पियो बेक़दरा क़दुरु न कईड़ी को, ख़बरूं पवंदियूं साजन सिगड़ियूं मुंहिंजे मुए खां पोइ, तुंहिंजी ख़ातिर महणा मिलनि था तरस न पियड़ी को, बेक़दरा क़दुरु न कईड़ी को। वाह जलाल साईं वाह, जलाल साईं जलाल हो, जलाल सिंध हो ऐं सिंध जलाल चांडू हो। निसार खोखर फेसबुक ते लिखियो आहे त हिकु दफ़े उस्ताद मंज़ूर अली ख़ान बिरशाह जे मेले दौरान प्रोग्राम में ॻाई रहियो हो त माण्हुनि खे ख़बर पई त जलाल चांडू बि अची चुको आहे। माण्हू वठी गोड़ कयो जलाल ॻाए जलाल ॻाए जलाल ॻाए बाबा जलाल ॻाए उतो जलाल ॻाए। उस्ताद मंज़ूर अली ख़ान जल्दी जल्दी कलाम खे पूरो करणु शुरू कयो, पर उस्ताद जलाल चांडे खे उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे कलाम पूरो करणु ॾिनऊं ई कोन ऐं मजबूर थी उस्ताद मंज़ूर अली ख़ान जेको आहे स्टेज तां लथो ऐं जलाल खे स्टेज ते घुरायईं। जंहिं अचण सां ई उस्ताद मंज़ूर अली ख़ान जे पेरनि ते ॿई हथ रखिया। उस्ताद मंज़ूर अली ख़ान थपड़ी हणंदे चयईं बाबल तूं अची पंहिंजो भाग ॻाए ऐं राग त असां वटि आहे पर इहो कंहिंखे सम्झ में अचे ई कोन थो। ईअं चई उस्ताद माइक जलाल चांडे हवाले कई ऐं उस्ताद खे चयईं त बाबा तूं भाग थो ॻाईं असां राग था ॻायूं, कंहिंजे भाग सां का रीस न आहे। जलाल चांडो काफ़ी भतनि ते मानी कुटी वञण सबबि मिठाई या खंड सां बि मानी खाए छॾींदो हो। हिकु हक़ीक़त तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हिकु घोट खे कुंवार कोन पियो मिले। कुंवारनि पारां शर्त हो त बाबा अगरि तूं जलाल चांडे खे घुराईंदे त मां तोसां शादी कंदुसि, वरना मुकमल जवाबु आहे। उहो नौजवान जलाल चांडे जे ॻोठु वञी सॼी हक़ीक़त जलाल चांडे खे पाण ॿुधाईं। जलाल चांडे खे रहम अची वियो ऐं जलाल चांडे चयो त भाउ फलाणी तारीख़ ते मां तो वटि ईंदुसि, बसि तूं तयारी कजांइ। उन नौजवान खे पोइ कुंवार मिली ऐं ख़ूब ख़ुशियुनि समेत लाॾ ऐं कोॾ सां मोड़ा मुबारक ॾेई जलाल चांडू पहुतो पंहिंजे हुनजे ॻोठु आयो ऐं ईअं शादी थी वई ऐं पोइ जलाल चांडू पंहिंजे ॻोठु रवानो थियो। जलाल चांडू जेको वाइदे जो पको हो, जेको वाइदो कंदो हो पूरो कंदो हो। जलाल चांडू सिंध जो उहो वाहिद फ़नकार हो जंहिंखे खोड़ सारा इनाम मिलिया, खोड़ सारा एवॉर्ड मिलिया। हुनजे नाले सां कई फ़नकारनि जेको आहे हुननि जी तहरीक हलाई ऐं हुनजो नालो इस्तेमालु कयो, पर जलाल चांडे कॾहिं कोन चयो त बाबा मुंहिंजो नालो छो था इस्तेमालु कयो। जलाल चांडे चयो त भले वधनि, भले मुंहिंजा शागिर्द वधनि ऐं घणो नालो इस्तेमालु कयूं त बाबा, पर माण्हू ॿिया जेके हूंदा आहिनि, जेके अॼुकल्ह जा आम माण्हू आहे, को अगरि नालो इस्तेमालु थो करे त हुनखे चवंदा बाबा छाजे लाइ मुंहिंजो नालो थो इस्तेमालु करीं, इहे अॼु इस्तेमालु कयो त ॿीहर न कजांइ, जहिड़ो थींदो। पर जलाल चांडू उन्हनि फ़नकार मां हो त बाबा जेको बि जलाल चांडे जो नालो पंहिंजे नाले सां मिलाईंदो त हुनखे अञा ख़ुशी थींदी ऐं उहो ख़ुशि थींदो ऐं हुनखे सॻो बि ॿधींदो त बाबा हीउ मुंहिंजो माना शागिर्द अञा वधियो हिकिड़ो। तंहिं करे हींअर सिंध में तव्हां ॾिसंदो त केतिरा ई फ़नकार आहिनि, पर जलाल जा शागिर्द तमामु घणा आहिनि, हद खां वधीक आहिनि। जिते किथे तव्हांखे जलाल जो शागिर्द मिलंदो ऐं खोड़ सारा शागिर्द आहिनि जलाल जा। जलाल जेको आहे एतिरा शागिर्द पैदा करे वियो, हुन शागिर्दनि जो को माना तादाद माना ॻणी न सघिजे, एतिरो तादाद आहे। अॼु कैस्टनि जो दौरु ख़तमु थी वियो, पोइ बि हुनजा शागिर्द तमामु घणा आहिनि ऐं प्राइवेट मुख़्तलिफ़ माना जेको कंपनियुनि में अञा ताईं ॻाइनि पिया ऐं जर जंग में मशहूरु आहिनि। हीउ जेको मुमताज़ मौलाई आहे, इहो बि सम्झो हिकिड़ो जलाल चांडे जो शागिर्द आहे। हिन बि खड़ताल चपड़ी ते जेको आहे पहिरियों कलाम शुरू कयो। शमन अली मीराली आहे, इहो बि जलाल चांडे जो शागिर्द आहे।
हिन बि खड़ताल चपड़ी ते जेको आहे कलाम शुरू कयो, पोइ बाद में वञी म्यूज़िक हुई मौसीक़ी ऐं डिस्को गाना कलाम ॻाइणु शुरू कयईं, पर पहिरियों खड़ताल चपड़ी ते ॻाईंदो। मंज़ूर सकराणी बि ईअं हो। इहे सभु जलाल जा शागिर्द आहिनि ऐं पाण मञनि था त बाबा असां जलाल खां सिखियोसीं, पिरायोसीं। इहा जलाल जी ख़ूबी हुई ऐं जंहिंखे अॼु ताईं मञनि था। ऐं जलाल अवामी फ़नकार हो ऐं अवामी फ़नकार रहंदो ऐं अॼु बि अवाम जे विच में आहे। दोस्तो, इहा असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी।